दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी दफ़ा कई पोइ बि त दिलबर तिन लाइ दुआ कई ताइफ़ वारनि केॾी दफ़ा कई पोइ बि त दिलबर तिन लाइ दुआ कई दुश्मन ते इहे रहमत जी ॿियो दुश्मन ते इहे रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केरु बारिश बणिजी वसंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सींगार बि हूंदे टे ॾींहं गुज़ारे बुख ते टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट ते पत्थर ॿधंदो केरु पेट ते पत्थर ॿधंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श घुमियो हो चाह मदार बहीअ चयो हो जंहिं दम दिलबर अर्श घुमियो हो चाह मदार बहीअ चयो हो चाह मदार बहीअ चयो हो तूं ई पीरी महिमान पहिरियों तूं ई पीरी महिमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मोहम्मद दिलबर अर्श घुमियो हो चाह मदार बहीअ चयो हो तूं ई पीरी महिमान पहिरियों तूं ई पीरी महिमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट जेके हुया सिर साह जा दुश्मन जिन न छॾियो को बाक़ी वेधन जेके हुया सिर साह जा दुश्मन जिन न छॾियो को बाक़ी वेधन तिन खे ला तसरीफ़ चई ॾियो तिन खे ला तसरीफ़ चई ॾियो मुर्की माफ़ी ॾींदो केरु मुर्की माफ़ी ॾींदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा पेर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जित ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जित ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा
बाद असां जो पुछंदोगे मुझे मोहम्मद मुरसल। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, अज़मते मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। सिर सजदे में सरवर रखंदो, सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो। ॾाढो नार साईं जन फरमाया त जॾहिं सादा ॾाढा मखलूक नाव में थींदी पोइ मूंॾे ईंदा, उहे सभई इशारो कंदड़ त जे चाड़ो थियो आख़िर ज़मान नबी मोहम्मद करीम वटि। जॾहिं सॼी मखलूक मूंॾे ईंदी मां नफ़्सी नफ़्सी न कंदुसि, मां रब जा सजदे में मुंहिंजो सजदो ड्रिगो तमामु ड्रिगो पियो रब खे ऐलान कंदुसि। जॾहिं अल्लाह जे रहम खे जोश ईंदो तॾहिं हुकुम थींदो त इरफ़ा रासक या मोहम्मद, मोहम्मद पंहिंजे सिर खे मथे कर, घुर त मां तोखे ॾियां जेको चओ। साईं जन फरमायो त मां सिफारिश कंदुसि। इन खे चइबो आहे शफ़ाअत कुबरा, शफ़ाअत कुबरा, जेकी नबियनि जे लाइ बि, इंसाननि जे लाइ, जानवरनि जे लाइ, पखी परिंदनि जे लाइ, आम माण्हुनि जे लाइ, पर ख़ुदि नबियनि जे लाइ इहा मुस्तफ़ा जी शफ़ाअत आहे, जंहिं शफ़ाअत जो नालो आहे शफ़ाअत कुबरा। साईं जन फरमायो त मां रब जा सिर मथे खणंदुसि, अर्ज़ कंदुसि मुंहिंजा रब मखलूक मूं वटि आई आहे, हिसाब किताब जो मामिलो थिए, अलाह से मुंहिंजे सिफारिश खे क़बूल कंदो, वरी ताराज़ू इंसाफ़ वारो लॻाईंदो। जॾहिं ताराज़ू इंसाफ़ जो लॻंदो, साईं जन फरमायो त वरी रब साईं मूड़े मुतवजो थी फरमाईंदो तो मोहम्मद तुंहिंजी सिफारिश खे क़बूल कयो, हाणे मखलूक मां मोकिल कंहिंखे हिसाब किताब शुरू थिए। साईं जन फरमायो त वरी मूंखे हुकुम थियो त मखलूक मां कंहिंखे मोकिलियां। साईं जन फरमायो त मां सॼी मखलूक करे निहारींदुमि, सभिनी मखलूक माण्हुनि जा कंध हेठि हिननि ॾे हीअं निहारे निहारे हिकिड़ी जाइ ते नज़र पवंदी त उन शख़्स जी अखियूं मोहम्मद करीम जे साम्हूं ईंदी, चिताए ॾिसण त उहो मुंहिंजो अबू बकर हूंदो। माण्हुनि जा कंध हेठि हूंदा, अबू बकर जी नज़र मुस्तफ़ा जे चेहरे ते वरती हूंदी। साईं जन फरमायो त मां अबू बकर खे हुकुम कंदुमि, अबू बकर पहिरियों अलाह जे दरबार में तूं अचु। अबू बकर मखलूक मां निकिरी ख़ुदा ॾे अल्लाह साईं रहमत खे जोश पोइ फरमायो त अबू बकर जा एहसान मोहम्मद करीम ते दुनिया में थिया। साईं जन फरमायो त अबू बकर जा अल्लाह उहे एहसान ॻणाए तो मुंहिंजे महबूब सां हिते भलो हिते 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 साथ ॾियो। अॼु पहिरियों एहसान तो थी वियो आहे जो मां जो प्यारे जे सदके बग़ैर हिसाब किताब जे तूं रहमत जोश चई त सिर सजदे में सरवर रखंदो, सिर सजदे में सरवर रखंदो, सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो, सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो। पंहिंजो दर्द सारे रहबर, पंहिंजो दर्द सारे रहबर, राज जे दुख ते रोअंदो केर, राज जे दुख ते रोअंदो केर, मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर, अर्शद जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट। पोइ त शफ़ाअत घणी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी। हदीस में साईं जन फरमायो पाण फरमायो त जेके बि नबी ख़ुदा जे ज़मीन जे तख़्ते ते आया, आदम अलैहिस्सलाम खां वठी इमाम अंबिया जिन जो किताबनि में तादाद कमो बेश कुल 24,000 तादाद अंबिया जो। साईं जन फरमायो त हिकिड़ी दुआ मक़बूल अल्लाह सभिनी नबियनि खे तोहफ़तन ॾेई छॾी, जंहिंखे गिफ्ट चए तोहफ़ो, उहा दुआ जेॾी महिल जीअं चवे अल्लाह उहो ई कंदो सभिनी नबियनि खे, पर दुआ हिकु आहे, ॿियूं दुआऊं क़बूल करे उनजी मर्ज़ी, न क़बूल करे मुंहिंजी मर्ज़ी। हज़रत नूह अलैहिस्सलाम पुट जे लाइ दुआ घुरी क़बूल न पई, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ जे लाइ दुआ घुरी क़बूल न पई, महबूब मोहम्मद करीम पंहिंजी ज़ात जे लाइ दुआ घुरी क़बूल न पई। क़बूल पवे उहा हिकिड़ी हिकिड़ी दुआ सभिनी इहा ज़रूरु क़बूल। साईं जन फरमायो त मुंहिंजे ॿियनि भाइरनि नबियनि उहा दुआ क़बूल दुनिया में घुरी छॾी, दुनिया में घुरी छॾी, मां मोहम्मद करीम उहा न घुरी। साईं तव्हांजे उम्मत ते मूंखे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी वई,
ताते ओद पिटवा के ताइफ वाला ताके जख्मी कयो से ओद में ताजो डल मुबारक से सही खद्दा के हेडो दुखो मसे सही है जंग से के ताजरमो के फलानी जंग ए तबु ता के एनो तकलीफ सही वा दुआ करो पाण फरमाए तना मां वा आखिरत किया सही आखिरत पाण फरमाए जरे मुझे उम्मत जो घणो हिस्सो गुनाहन जे करे जहन्नम में वेंदो मां अल्लाह से उहा दुआ हाणे करे पंहिंजी उम्मत खे जहन्नम में छॾाए ॾे पाण फरमाए जे में कुफ्र ऐं शिरक न आहे इन सभिनी उम्मतुनि खे अल्लाह ताला मुंहिंजे दुआ ॾे सभिनी खे माफ़ी करे जन्नत ॾे शिरक ऐं कुफ्र जे न आहे अल्लाह दुआ ताला सरकार असांखे शिरक ऐं कुफ्र खां बचाए चई त पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी उम्मत जन्नत वेंदी सारी जंहिंजो आहे नीह नबी असां जंहिं कुझु नबी असां नीह हुन वारो नीह जा कोड़ अगरि मुंहिंजे चेहरे ते ॾाढी नंढड़े खां वठी कॾहिं न कूड़े में न कटे न कूड़े में न कटे उहो बि मुंहिंजी शादी थी वई न ॾाढी कूड़े में न कटियमि अलाह ताला औलाद ॾेई न शादी मां शादीअ में रुकावट न औलाद में रुकावट न नौकरीअ में रुकावट न घर में अचण में रुकावट न सफ़र में रुकावट न जहाज ते चढ़ण में रुकावट कहिड़ी शइ आहे जेकी मुस्तफ़ा जे हिन सोनी सूरत गुज़रे थी उहा कहिड़ी शइ आहे सवाइ शैतान खे ख़ुशि करणु जेको माण्हू ॾाढी कूड़े थो कटे थो इहो शैतान खे त ख़ुशि करे थो इमामुल अंबिया खे रजाए जंहिं इमामुल अंबिया त मुंहिंजी उम्मत मूंखे न ॾिठो क़यामत ते जेके पैदा थींदा पर कुझु मूं ते ईमान आंदो मां इहा दुआ उन्हनि जे लाइ बचाए रखी आहे उन्हनि खे कमाणे ॾिसो उम्मत मुस्तफ़ा जी सुनत ॾाढी मूं ते रखी आहे उम्मत मुस्तफ़ा जे ॾिनल तोहफ़े नमाज़ खे थी पढ़े अलाह तौफ़ीक़ करे सघे खुदा जो कसम छड़ो ये तेरी सुनत रखनो पोइ पंहिंजो मकान ॾिसो जंहिंखे न आहे वरी रखी ॾिसे पोइ ॾिसो त केॾो मज़ो आहे अलाह कंदो आहे अलाह ताला सदा इमामुल अंबिया नक्शे क़दम हलण जी तौफ़ीक़ अफ़सोस मूंखे इहो आहे त काफ़ी ॾींहं खां गलो सही न आहे मां दोस्त माण्हू माज़रत करे मां न अचां पर पोइ चऊं त मिल गया ॻाल्हि में सचा थियो पोइ सिंधीअ में पाक हाल फिरिया न आहे जहिड़ो हाल आहे तव्हांजे आख़िरी मिसल हिकिड़ो ॿियो मिसल आहे के कोट शफ़ाअत अखंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी जंहिंजो आहे नीह नबी असां जंहिंजो आहे नीह नबी असां तंहिंजो अॻु ढलींदो केरु तंहिंजो अॻु ढलींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु हर शब जंहिंजा केर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही रोज़े हशर फारूक बिरोही विझनि सिरब खे हबीब जी ब्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझनि सिरब खे हबीब जी ब्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी मालिक माफ़ी मञो हसनीअ जी ऊन मञे त मञींदो केरु ऊन मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श जंहिंजा केर चुनिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट अल्लाह